हलो आखिर शादी कराए अबो। पुट जी बाबा जी। हिकिड़ो मिंट ते हेॾे आ बाबा। आयो हाँ। जी बाबा। पुट वे मथे चढ़। जी बाबा। विया तो। पुट सोचा तो तुझी शादी कराया। जोर गए वा। मानी बचाए क्या मानी। मानी खे छॾ। तूं ॿुधा तोखे छोकिरी कहिड़ी वठी ॾियां। बस छोकरी जेको सो बस जिंदा हुजे। बाकी लूली हुजे, लंगड़ी हुजे, काणी हुजे, थोड़ी भी हली वेंदी। बस बड़ी शादी कराए जान छड़ा। हल सफ़ा सड़ियूं पियूं यार। भला छॾ हिन ॻाल्हि खे। कहिड़ो शादी हाल बुक करायूं। भाई शादी हाल के छड़ नहीं बुक कराई तो मसलो ही ना है। भले घिटी में किसे शादी करा। भत भी न कंदे को भी हली वेंदो। मड़े ये खजूर बजूर विराए जहाँ खारकू बारकू विराए पताशा विराए शादी थे बस। मैं के या खुशियों विशियों जो शौक ना है। ठीकु आहे पुट। ॻोठ वारा बि इहो ई चवनि था त छोकिरे जी शादी करो। मां भी इहो ई चाहियां पियो न भाउ। ॻोठ वारा भी ॾाढो मूंखे ताना ॾियनि पिया। हाणे वञा थो हिकिड़े हंधि आसरो मिलियो आहे तो मूंखे टोपी त आणे ॾे। हाँ बा टोपी हे वठ अचे। अबा वाह हिकिड़ो मिंट बीह फोटू आणे ॾे। फोटू मुझे ॾेखारजां न पोइ छोकिरी वारा न मना न कंदई है न। हुननि खे इहो ॿुधाइजां टिकटॉकर भी आहे है न। टिकटॉकर भी अथई जो फेसबुक ते भी ॾाढियूं रड़ियूं कयूं अथसि शादी लाइ। हाँ ॿुधाइजां न। बीह हिकिड़ो मिंट फोटो खणी चप्पल चप्पल पिया अथई। हाँ हिते पिया अथई मां खणी थो अचां। वाह ए मोबाइल खयो वञिजां। हिन में जेको कोड अथई न 4181 अथई। हिन में जेको हणंदे न कोड हिन में सभु टिकटॉक तस्वीरूं ॾाढी हिते अथई। हाँ ॾेखारजां अलाह कंदो कोन फिरी वेंदा। हाँ हलिया 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 बा हलिया। ठीकु आहे पुट वञा थो दुआ कजां। अलाह अलाह बाबा अलाह अलाह कंदो इंशाल्लाह थी वेंदी। हे मुंहिंजो लखन जो लीडर बीठो आहे वलर में। मुंहिंजो लखन जो लीडर बीठो आहे वलर में। हाणे मां भी घोट थींदसि। मुंहिंजा भी बचड़ा थींदा। मूंखे भी बेनज़ीर कार्ड मिलंदो। 8171 ते 2000 रुपया भी मिलंदा। अलाह करे राज़ी थी वञो। हक मोरो ते पंहिंजी कुंवर बटारी खे ॿ बकरियूं ॾींदुसि ॿ। अलाह मां जल्दी अच। निभागो आहे छोकिरो मूं वारो। जिते रिश्ते लाइ वञ उते नाकर लॻी पई आहे। 5 कलाक थी विया अञा अबो कोन आयो आहे। लॻे थो कमु पको थींदो। अरे हवा अची वियो या। हा बाबा अची विया हूं। ए बाबा वे 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 ए कहिड़ा थकिजी पियो हूंदे न भाउ। चांहि ठाहे अचां। न बाबा न चांहि खे छॾ। हाँ दयाल वाल बाबा वेसो हुते ॻाल्हियूं ॿोलियूं बि थियूं। घर वारा बि हाणे राज़ी थी विया। ॾाढी ख़ुशी मूंखे बि थी। ऐन मौक़े ते इन मौक़े ते वरी छा। बाबा ऐन मौक़े ते छोकिरी मूंखे चयो त मूंखे छोकिरे जो फोटू ॾसियो। हा त मोबाइल में सभु तस्वीरूं ॾिनियूं हुमई न उहो ॾेखारींदा न भाउ। बाबा मोबाइल ते ॾसीमांसि फोटू वोटू ॾिठई ॾिसी ते हिन सां शादी मां न कंदुसि। हे सॼी सिंध में रोए पियो थो। चई त सॼी सिंध में रोए थो त शादी लाइ थो रोए न चओ। बाबा इहो मां बि चयोमांसि पंहिंजे घर वारनि बि चयुसि। पोइ मञी न मञी। बाबा पोइ बि न मञी। एतिरे क़दुरु जो घर वारनि चयुसि अगरि जे इन सां शादी न कई त तुंहिंजा बि गतरा गतरा करे। पोइ त पक राज़ी थी वई हूंदी वाह। बाबा कावड़ पोइ ढरी थियसि। सोचे 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 चई त भली मुंडी मुंहिंजी लाहे छॾियो पर इन सां शादी न कंदुसि। सफ़ा एतिरो मूंखां बेज़ार ई छा।
छा आहे हिन मुंडी में भा? बसि पुट हाणे तुंहिंजी क़िस्मत मां वञा थो शहर। हा भा तूं वञ शहर, असांजो अलाह मालिक आहे भा। छोकिरी खे भली बुश क्लिंटन जी जेको सो पुट मिलेसि ख़बर पवंदसि।